मौसीक़ी जी दुनिया में तबलो पंहिंजी मुनफ़रद वजत ऐं नफ़ीस रिदम जे हवाले सां सुञातो ऐं पसंदि कयो वञे थो। तेरहीं सदी ईस्वी में अमीर खुसरो जी आङिरियुनि मां तख़लीक़ वठण खां पोइ अॼु ताईं नंढे खंड में तबलो मौसीक़ी जी दुनिया में हिकु मुनफ़रद साज़ तोड़े शाही वजत जी हैसियत रखे थो। तबलो अरबी ॿोली जे लफ़्ज़ तबल मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे दुहल। उन आधार ते चयो वञे थो त दुहल अरबी या तुर्की सकाफ़त मंझां हिंदुस्तानी मौसीक़ी में निर्वार थियो। तबले खे सितार, तंबूरे ऐं आर्केस्ट्रा में संगत लाइ तरजीह ॾिनी वञे थी, पर ख़ासि तौर ते नंढे खंड जी मौसीक़ी तबले जी संगत खां सवाइ अणपूरी ऐं अधूरी समझी वेंदी आहे। राग जा उस्ताद तोड़े बाज़ोक ॿुधंदड़ तबले खे मशरिकी मौसीक़ी जो हुस्न समझंदा आहिनि। गुलाब जी काठी ऐं ॿकर जी खल मंझां ठहियल तबलो मौसीक़ी जे उस्तादनि लाइ संदन फन जे इज़हार लाइ ईअं हैसियत रखे थो जीअं कंहिं पखीअ लाइ पर हूंदा आहिनि। तबले खे ख़ासि तौर ते मौसीक़ी जे मशहूर ऐं संजीदह सिन्फ़ ख़्याल खे ॻाइण लाइ लाज़मी ऐं उन जी सूंहं क़रार ॾिनो वञे थो। तबले जी जोड़ी मां हिक खे नर ऐं ॿिए खे मादी चयो वञे थो। खाॿे हथ जी तरी ऐं टीं आङुर खे कतब आणींदे नर तबले खे बेस तौर वॼायो वञे थो, जॾहिं त मादी वारे पासे खे साॼे हथ जी समूरिन आङुरियुनि सां वॼायो वञे थो। तबले जी बुनियादी वजत 3 ताल आहे, जॾहिं त हिन जे मशहूर ठेकनि में दादरो, तवारा, चोएताल, खेमता, झूमर, अदा ऐं दीपचंदी वग़ैरह शामिल आहिनि। नंढे खंड जे मशहूर तबले नवाज़ उस्तादनि में उस्ताद अहमद खान, उस्ताद अमीर हुसैन, उस्ताद हबीबुद्दीन, उस्ताद ज़ाकिर हुसैन ऐं पिंडत विष्णु जी शामिल आहिनि। चवनि था त तबले जो फन इश्क वांगुरु हिकु अणांगो सफ़र आहे, जंहिंजे घस ते कंहिं हिकु दफ़ो पेर धरिया त वरी हू ॿिए कंहिं दग जो राही न थी सघियो। तबले जे फन जी रमज़ ऐं इश्क में फाथल हज़ारे फनकारनि जियां ठटे जो उस्ताद इक़बाल उर्फ़ बाले खान बे साज़नि जी दुनिया जे हिन ख़ूबसूरत साज़ जे सहर में कंहिं बेपर पखी जियां अॼुकल्ह फतकी रहियो आहे। भला केरु यकीन कंदो त ठटे जे उतर वारे पासे मशहूर बुज़ुर्ग अब्दुल्लाह शाह असाबी जी दरगाह जे मुख दरवाज़े ते 2 वेलनि जी मानी लाइ ईंदड़ वींदड़ ज़ाइरीन अॻियां हथ टंगींदड़ ही फाटल कपिड़नि वारो फनकार पंहिंजे वक़्त जो मशहूर तबले नवाज़ ऐं हिन फन में उस्ताद जी हैसियत रखंदड़ उस्ताद बाले खान आहे। उस्ताद बाले खान जेको पंहिंजे वक़्त में महान रागिन उस्ताद गुलाम अली खान ऐं उस्ताद बेबू खान खां वठी महदी हसन, आबदा परवीन खां, सरमंद सिंधी, जलाल चांडे खां, अताउल्लाह खान, ईसा खेलवी ताईं मिड़नी वॾनि फनकारनि सां मुल्क जी कुंड कुड़श में वॾनि प्रोग्रामनि तोड़े रिकॉर्डिंग्स में संगत करे चुको आहे। उन खां अलावा लाहौर जी फिल्मी दुनिया जी मौसीक़ी वारे शोबे लाइ बि हिन वॾियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। दरगाह अब्दुल्लाह शाह असाबी जे वेझो पंहिंजे हिक कमरे वारे ज़बून हाल घर में उस्ताद बाले खान पंहिंजी बीमार घरवारी
ऐं 2 पुटनि सां गॾु ज़िंदगी जा सभ खां ॾुखिया ॾींहं ॾाढे करब ऐं बदहाली वारी हालत में घारे रहियो आहे। ज़माने जी बेक़दरी ऐं नाक़दरी त ॾिसो त मौसीक़ी जे हिन बेबहा ऐं अनोखे फन में उस्ताद जो दर्जो रखंदड़ उस्ताद बाले खान ज़िंदगी जे हिन ज़वाल वारे ॾाके ते ऐं पंहिंजनि ॿारनि तोड़े घरवारी जे पेट जी बुख उझाइण लाइ कॾहिं ठटे शहर में दरगाह अब्दुल्ला शाह असाबी जी ॾाकड़ियुनि ते बीही ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खां ख़ैरात घुरे थो त कॾहिं वरी दरगाह जे मुख्य दरवाज़े ते कुझु रुपया कमाइण लाइ माण्हुनि जा बूट संभाले वेहे थो। चपली इधर उतार देना भाईजान, चपली इधर उतारते हैं। ओ अल्लाह हलो या अल्लाह। वक़्त जी सितम ज़रीफ़ी ऐं फ़नकारनि सां हस्बे रिवायत हिन मुल्क में थींदड़ सलूक अॼु हिन अज़ीम फ़नकार खे गुमनामी ऐं गुरबत जे पातार में धिके छॾियो आहे। सिंध टीवी न्यूज़ सां हाल औरींदे पंहिंजे लुड़कनि खे रोकण जी नाकाम कोशिश कंदे उस्ताद बाले खान ॿुधायो त हिन पंहिंजे फन में तमामु घणी महिनत कई ऐं बेशुमार तकलीफ़ूं सठियूं। हिन पंहिंजे उस्तादनि जूं ख़िदमतूं करे पंहिंजे फन में महारत माणी आहे। साईं इहो फन अहिड़ो ॾुखियो आहे कि माण्हू खे केतिरी बि महिनत करे इहो अहिड़ो आहे कि हिकिड़े ॾींहुं छॾंदे न तो माने महीननि जे लाइ वियो। और इन जो शुरू इब्तिदा इहा आहे कि आदमी लॻियो ई रहे, बंदि न करे। बंदि कंदो त पोइ माने अॻियो वारो बि हलियो वेंदो। पोइ हिन जो इहो कमु आहे कि जेके सॼे हथ सां माने मादी खे पुड़े खे खड़काइबो हिन आंगरनि सां, इन सां अवल सां हिनखे पोइ ॿी आंगर हुन सां लॻाइबी आहे। पोइ उस्ताद असांखे सम्झाईंदो आहे, वरी धामे जे मथां बम ते हथु रखाईंदो आहे, हुनखे चवंदो आहे विची वारी उंगरी हण। हिनखे पोइ हिकिड़ी आंगर खे असीं हणी पोइ हुनखे शुरू इब्तिदा नादी दिना ते कराईंदो आहे। अक भई तूं नादी दिना 3 तार वॼाए, पोइ इहो वॼाईंदे पोइ तोखे क़ाइदा गत पढ़णु, पोइ तोखे ॿुधाईंदासीं पहिरें तूं हीअ नादी दिना वॼाए। सही नादी दिना असां उते घटि में घटि बि 6 महीना साल थी वियो, नादी दिना ई न पई निकिरे। नादी दिना न निकिरे त पोइ मूंखे चयो तूं सिखंदे छा? मूं चयो साईं हाणे आयो आहे, छो तूं हिनखे वरी यादि, वरी मूं साईं 6 महीना साल वरी लॻाया, वरी नादी दिना मुंहिंजी तयारु थी त पोइ मूंखे हुननि थोरो सबक़ु मूंखे सेखारियो कि भई इहो क़ाइदो ईअं हलिबो, इहो गत ईअं हलिबी, ईअं साईं मूंखे पोइ हुननि आंगरनि जे हिसाब सां मूंखे सम्झायो उस्ताद। वरी मूंखे खणी वियो, इहे रूना दीना ॿई भेनरूं हूंदियूं साईं, ई सोसाइटी में रहंदी हुयूं, नर्सरी सोसाइटी। इहे आया उतां ढाका खां, वरी उस्ताद बीबे खां जा शागिर्द हुया मुंहिंजे उस्ताद जा ई। वरी असां हिननि खे तालीम ॾियणु वेंदासीं, हुते ॿिन्हिनि भेनरनि खे सेखारींदासीं, हुतां गाया वॼा। वरी हिन जी रिकॉर्डिंगूं बि सिंधी फिल्मनि जी मूं इलाही वॼाई, इलाही रूना जी मूं जेतिरी बि सिंधी में घुंघट लाकवार, मिठड़ा शाल मिलन, सोडा पुट सिंध, माने हिननि जी रिकॉर्डिंगूं साईं मूं करायूं। गुलाम नबी वारनि सां, फिरोज गुल सां, इमदाद हुसैन सां, हिननि सां साईं असां गॾु हुयासीं। पोइ तबले जो साईं 5 साल जॾहिं थी विया, पोइ मूंखे उस्ताद चयो कि भई ठीकु आहे तूं हाणे कुझु वॼाइण लॻियो आहे। न त मूंखे चवंदो भई दुखा काम है, ये तेरे से नहीं बजेगा, तुम कहाँ बजा सकोगे। मैंने बोला सर मेरे बाप ने तो तुम्हारे पास आके छोड़ा, अब जैसे मर्जी है। बोला नहीं सीखो। फिर
5 साल के बाद साईं मूंखे समझ ख़ैर पई कि ईअं धामे खे खड़काइबो आहे, ईअं पुड़े खे खड़काइबो, न त साईं ख़बर ई न पए ॾुखियो आहे। हू धार आहे, उहो धार आहे, जो ढोलक हुजे त ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे, उहो साईं धार आहिनि, हुननि जो साउंड ई जुदा आहे। और साईं अमीर खुसरो साहब जे सदके वञा, तबले जी आज़ादी हुन कई आहे, न त तबलो किथे हूंदो हुओसीं, मर्दंग हूंदियूं, ढोलकूं हूंदियूं, रस्सी वारियूं, इहे वॼंदियूं, तबले जी ख़बर न हुई कंहिंखे बि। पाकिस्तान में या हिंदुस्तान में तबले जी आज़ाद अमीर खुसरो रहमतुल्लाह अलैह कराई, हुन जे करे साईं हुननि जे सदके में असां बि सिखियासीं, वॼायोसीं। पोइ उस्ताद असांखे तरबियत ॾिनी, हुनजी लख महिरबानी। थोरा आहिनि मुंहिंजे उस्ताद जा जेके असांखे हिन क़ाबिल कयो, न त साईं इहे कमु ॾुखियो आहे, इहो कमु ज़बरदस्त ॾुखियो आहे, छो थी नथो सघे। हिकिड़े हथ सां त भॼंदो ई कोन्हे, ढोलक खे हिकिड़े हथ सां टन टन कर, हू कोन थींदो, छो हू धार आहे, हू धार आहे ॿिन्ही हथनि सां। पंहिंजे मजबूर जीवन जी कथा ॿुधाईंदे संदसि अखियुनि में यादगार माज़ी तरी अचे थो, जॾहिं हू ॿुधाए थो त हिन नंढे खंड जे महारागी उस्तादनि सां महफ़िलुनि में वॾे अरसे ताईं रिदम जी रमज़ुनि सां तबले ते संगत करे माण्हुनि जूं दिलियूं झुमाए छॾींदो हो। पहिरें नंबर त मोहम्मद यूसुफ, हुन सां मूं वॼायो, वाह जो फ़नकार हो सिंध जो, और गुलकार बि भलो। हुन सां मूं घटि में घटि बि 1.5 साल ताईं मोहम्मद यूसुफ सां असां जैखमाबाद ताईं, माने सखर ताईं बि हिननि सां गॾु फंक्शननि में वियाऊं, हुन सां वॼायो बि, हू बि वॾो फ़नकार माण्हू। पोइ वही दिली सां त साईं असां रिकॉर्डिंगूं, इलाही रिकॉर्डिंगूं करायूं, असांखे छॾे हलिया विया आहिनि जवान जा बच्चा, अहिड़ा फ़नकार न थींदा साईं, भला फ़नकार हुया साईं। मोहम्मद यूसुफ बि, वही दिली बि साईं भलो। पोइ हुन खां सवाइ पोइ आयासीं हिते माने कराची में जो ॾिठोसीं, इहे यूसुफ जो इहे भाइटियो आहे सजाद अली आहे, छा नालो आहे हिन जो, सजाद यूसुफ, हिन सां साईं मूं इलाही रिकॉर्डिंगूं करायूं आहिनि सजाद यूसुफ सां। पोइ गुलाम अली सां असां फैसलाबाद में 2-3 साल ताईं साईं मूं हिन सां गॾु वॼायो, गुलाम अली सां वॾियूं वॾियूं रिकॉर्डिंगूं, महफ़िलूं अहिड़ियूं करायूं जो जवाबु न आहे। पोइ गुलाम अली असांखे ॾाढो भाईंदो, छो कि लाहौर जा असां रहण वारा हुआसीं, हुतां असां शुरू स्टूडियो में असांजा इहे जेके मास्टर अब्दुल्ला, नज़ीर अली, म्यूज़िक डायरेक्टर, हिननि सां मैडम नूरजहां जा और नसीम बेगम माला जा असां इलाही गीत उते वॼाया। आपदा परवीन सां घटि में घटि बि 5-10 साल ताईं असां हिननि सां रिकॉर्डिंगूं, हिननि जा फंक्शन, हिननि जी रिकॉर्डिंगूं असां कराई। अनवर विस्तले जी, वही दिली जी, फौजिया खे त शुरू इब्तिदा असां उतां टंडे मोहम्मद खान खां वठी आयासीं। पोइ हुन खां पोइ वरी ठठे में जो आयाऊं त मास्टर नूर मोहम्मद बलोच साईं असांखे ॾाढो भाईंदो, मुंहिंजी वॾी ख़िदमत कंदो, मूंखे चाहींदो बि हो साईं। त हुन बसि मुंहिंजे तबले जो त अहिड़ो शौक़ीन हो, मुंहिंजे लाइ तबलनि जी जोड़ी ताईं बि लाहौर खां वठी आयो, मूंखे चयो यार मूंसां वॼाईंदो कर। और साईं वॾो समझदार दानिस्तार माण्हू हो साईं मास्टर नूर मोहम्मद बलोच। पोइ हुन असांजी वॾे माण्हुनि सां साईं वापकीतूं करायूं कि भई ये देखो हमारा उस्ताद बजाने वाला, तो जिथे किथे साईं मूंखे वठी वेंदो मास्टर नूर मोहम्मद बलोच। पर हिन कॾहिं बि न सोचियो हो त जिन हथनि सां हू अज़ीम फ़नकारनि सां गॾु तबले ते संगत करे माण्हुनि जूं दिलियूं झुमाए छॾींदो हो, अॼु पेट गुज़ारे काण उन्हनि हथनि सां दर दर जा धिका खाई ख़ैरात घुरंदो।
सुठे वक़्त जो त हर को साथी हूंदो आहे, ॾुखे जो केरु कंहिंजो साथी हूंदो आहे साईं। मूं हिकिड़े खे फ़ोन करे हुननि खे ॿुधायो बि अक भई असां हिन मजबूरी हाल में पिया आहियूं, सॼे ॾींहुं शहर में वेंदो आहियां बचनि जे लाइ, हिकिड़ी दुकान खां पिनी चनी पूरत करे पोइ अटो 2 किलो पंहिंजे बचनि जो वठी ईंदा आहियूं, जेके गुज़र करूं था। न त साईं सॼे ॾींहं में केरु कंहिंखे ॾिए थो, अॼुकल्ह जो वक़्तु ई अहिड़ो आहे। पोइ भला माण्हू बि जेके आहिनि उहे बि ॾिसी मुंहं खे घुमाए फिराए वेही रहंदा आहिनि। हू चवंदा आहिनि यार अचे पियो असांखां पिनंदो, छा थो सम्झे। पोइ बि ढीठ थी वञी बीहंदा आहियूं की यार को 2 पैसा 5-10 रुपया कोई मिलंदा ई, को अटो वटो खणी वेंदासीं बचनि जो, न त को असांजो त कोई अहिड़ी को गुंजाइश आहे कोन्हे, किथां त करूं। नंढा बच्चा आहिनि, कोई ॾियण वारो कोन्हे, न को मिट न को माइट। हिते क़ब्रस्तान में दरगाह ते पिया आहियूं साईं बसि। दरगाह असाबी जे भर में पंहिंजे हिक कमरे जे ज़बून हाल घर में, जंहिंखे का बि चो दीवारी कोन्हे, पंहिंजी ज़िंदगी जा तमामु ॾुखिया ऐं बेवसी वारा ॾींहं गुज़ारींदड़ उस्ताद बाले खान पंहिंजी यादगिरियुनि जा वर्क वराईंदे ॿुधाए थो त हू फैसलाबाद में जाओ ऐं उते ई इहो फन सिखियो। हिन पंहिंजी पसंद जी शादी कई ऐं पंहिंजी घरवारी जे फाले जी बीमारी कारण दरगाह अब्दुल्ला शाह असाबी ते अची रहियो। गुरबत ऐं बीमारी तोड़े बेक़दुरी हिन खे फन जे खज़ाननि सां मालामाल हूंदे बि कंगाल ऐं फ़क़ीर बणाए छॾियो आहे ऐं अॼु ताईं सरकार या इख़्तियार धणी संदसि सार संभार लहण लाइ न आयो आहे। हू अक्सर करे दरगाह जी ॾाकड़ियुनि ते वेही माण्हुनि खां ख़ैरात वठे थो ऐं पेट गुज़र करे थो। गुरबत ऐं बेरोज़गारी सबबि हू पंहिंजे बचनि खे तालीम में ॾियारे कोन सघियो। ते असां 76 में हिते आयासीं साईं इन हालत में। पोइ हुन खां पोइ 5-10 सालनि खां पोइ मुंहिंजी घरवारी थोरी ठीकु थी वई। पोइ साईं अलाह साईं 2 पुट ॾिना, हू बि अलाह खे प्यारा थिया। न त हाणे हू 30-35 सालनि जा हुजनि हा साईं, हू बि अलाह खे प्यारा थिया। पोइ हुन खां पोइ हाणे 2 बच्चा वरी मिलिया आहिनि, 2 पुट आहिनि साईं। पोइ नंढड़ा आहिनि, हिकिड़ी जी उमिरि कोई 6-7 साल, हिकिड़ी जी 8-9 साल उमिरि आहे, 2 आहिनि। पोइ साईं मूं वटि एतिरी कोई गुंजाइश ई कोन्हे जो हुननि खे पढ़ायां या को लिखायां, छा करियां। वीचारा घर में ई पिया आहिनि, मजबूर आहियूं। कुझु हुजे त कुझु न कुझु करियूं, न त असां त कुझु करे ई नथा सघूं। 2 बच्चा मुंहिंजा घर में पिया आहिनि बसि। अॼु हू पंहिंजे फन जंहिंखे हिन ज़िंदगी जो सरमायो ऐं रोज़गार जो ज़रियो सम्झो हो, उन ते पछताए थो ऐं चवे थो त काश हू को ॿियो हुनुर सिखे हा त जेकर अॼु ॻभे टुकर लाइ दर जा धिका संदसि नसीब न हुजनि हा। असां हिन में कुझु कोन पायो, ज़िंदगी लॻाए छॾी हिन जे पुठियां। पिछाड़ी में तव्हां ॾिसियो था की इहो हाल आहे, असांजो केरु पुछण ई कोन आयो, सम्झो था। वरी बि मुंहिंजो शौक़ु आहे, छो की हिन फन में जॾहिं असां स्टेज ते वेंदासीं दुनिया ताड़ियूं वॼाईंदी हुई, हाणे त केरु पुछण बि नथो अचे। पोइ हिन करे मूं नंढड़े ते मुंहिंजो राज आहे, ग़ुलाम अली खे साईं आऊं सेखारियां पियो। अलाह कंदो सिखी वेंदो त 4 माण्हुनि जे साम्हूं वेहंदो वॼाईंदो, पोइ बि मुंहिंजो नालो भई बाले जो पुटु आहे वॼाइण वारनि जो। सिंध जे सकाफ़त खाते जी वज़ीर जो तालुक पिण ठटे सां आहे ऐं उस्ताद बाले खान जो दर ते पिनण छा सकाफ़त खाते लाइ सवालिया निशान न आहे। पंहिंजी मजबूरी में हाणे बिल्कुलु ज़ईफ़ उमिरि में थी विया आहियूं, नंढा बच्चा आहिनि, पूरत नथी थिए साईं। न कोई असांखे वठी वञे, और माई वटि सची पुली जो वटि आऊं 2-3 दफ़ा 3-4 दफ़ा साईं आऊं वियो आहियां। छो दर ते बीठा आहिनि, उहो असांजी पोजिशन ॾिसनि था की भई अहिड़ा हाल आहिनि। पोइ उतां ई असांखे 5-10 रुपया ॾेई असांखे चवंदा आहिनि बाबा तव्हां हाणे बसि वञो, अधी अचे पोइ तूं अचिजांइ। पोइ साईं असांजो मेल मिलाप थियो ई कोन्हे अधी सां। इहो बि मुमकिन आहे त सकाफ़त खाते जी थोरी परघोर ऐं सहायता फन जे हिन सफ़ीर खे बदहाली जे ओड़ाह मां कढी संदसि कंडा बणिजी वियल ज़िंदगी खे को सुख ऐं सुकून मुहैया करे सघे थी।